सिंध हुकूमत ईद खां पोइ ॿिए फ़ेज़ जे सिलसिले में 25 एकड़नि ताईं ज़रई ज़मीन रखंदड़ हारियुनि खे कणिक जे ॿिज ते सब्सिडी रक़म ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो। उन सिलसिले में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे ज़राअत बाबति सलाहकार मंज़ूर अहमद वसाण जो चवणु आहे त सिंध हुकूमत ईद खां पोइ ॿिए फ़ेज़ जे 25 एकड़नि ताईं ज़रई ज़मीन रखंदड़ सूबे जे आबादकारनि खे कणिक जे ॿिज ते सब्सिडी रक़म ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। संदसि चवणु हो त 12.5 एकड़नि ताईं ज़रई ज़मीन रखण वारनि हारियुनि खे ॿिज सब्सिडी जी फ़राहमी जी रक़म जो सिलसिलो सूबे जे 24 ज़िलनि में हली रहियो आहे। मंज़ूर अहमद वसाण चयो त सिंध में हिन वक़्त ताईं 1,41,511 हारियुनि खे 3 अरब 32 करोड़ 68 लख 71,000 रुपया इमदाद ॾिनी वई आहे। पहिरें फ़ेज़ जे बाक़ी रहियल तस्दीक थियल हारियुनि खे ॿिए फ़ेज़ में सब्सिडी जी रक़म ॾिनी वेंदी। खेनि उहा रक़म फ़ी एकड़ 5,000 रुपया बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ज़रिए ॾिनी पई वञे। गुज़िरियल साल बरसाति ऐं बोर सबबि सिंध जी ज़राअत खे तमामु घणो नुक़सानु पहुतो हो। सिंध हुकूमत आबादकारनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारण लाइ खेनि इमदाद ॾिनी हुई ऐं ईद खां पोइ वरी कणिक जी ॿिज ते सब्सिडी रक़म ॾियण जो जेको फ़ैसिलो कयो आहे उन सां सिंध जे आबादकारनि जा दर्द लही वेंदा।